हाला इरीगेशन इंतजामिया जी पुलिस की मदद से पानी चोरी कंदड़ खिलाफ कार्रवाई। हाला लग गोठ मारूफ भमरो जे देह तारा शाख में जमींदार अली नवाज भमरो पारा पानी चोरी लाइ हथरादू लगायल पाइपन के कटण के अमल दौरान जमींदार अली नवाज भमरो जाइ वाक़े ते पहुंची पुलिस इरीगेशन अमले के जमीन अंदर पूरियल पाइपन के कढण का मना कंदे इरीगेशन खाते पारा खेस 2020 जो जारी थियल लेटर ॾेखारींदे हुन SHO हाला इमामदीन डहाणी के चयो त हुननि इहे पाइप बाला ऑफिसरनि जी इजाज़त सां लगाया आहिनि। उन मौके ते ज़मींदार अली नवाज भमरो पुलिस ऐं करंट न्यूज़ के ॿुधायो त इरीगेशन खाते हाला जे मुलाज़िम अयाज़ गाहोटी रजब गाहोटी लियाकत उमरानी ते इल्ज़ाम हणंदे चयो त मज़कूर अमलदारनि पारां खाइस रिश्वत घुरी जेका न ॾियण ते इरीगेशन हाला इंतज़ामिया पारां हथरादू कार्रवाई कंदे खेसि ब्लैकमेल करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ हाला पुलिस ज़मींदार पारां खेनि ॾेखारियल इरीगेशन लेटर के कूड़ो करार ॾींदे मज़कूरा लेटर जी इंक्वायरी लाइ लेटर पाण वटि रखंदे उन खे तहक़ीक़ात लाइ इरीगेशन जे आला इख़्तियारनि ॾांहुं उमाणे वरितो। जॾहिं त ॿिए तरफ़ इरीगेशन अमले पुलिस जी मदद सां ज़मींदार अली नवाज भमरो पारां पाणी चोरी लाइ हथरादू लगायल पाइप कढाए वरिता।